सवाल कयो आहे हाकिम अली करमी। वो तो चए त को माण्हू वफ़ात करे वञे थो, उन जा वारिस ख़ैरात कंदा आहिनि, सॼी बिरादरी घुराए उन्हनि खे मानी खाराईंदा आहिनि, 2-3 लख ख़र्च कंदा आहिनि। छा उन्हनि पैसनि मां उन्हनि जे ईसाले सवाब लाइ मस्जिद ठाराए सघिजे थी या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पंहिंजे मैयतनि जे लाइ ख़ैर ख़ैरात ऐं सदक़ात करणु जाइज़ आहिनि ऐं उन्हनि जो सवाब मैयतनि खे पहुचंदो आहे। इन करे जुमाणा बि करे सघजनि था, चालीहा बि करे सघजनि था, पर उन्हनि पैसनि मां जेकॾहिं मस्जिद तामीर कराइजे या अहिड़ो को कमु कजे जेको सदका जारिया हुजे, जेको मुसलसल हलंदो हुजे, जीअं मदरसो ठाराइण या खूह खोटाइण या मुसाफ़िर खानो तामीर कराइण या अहिड़ो को कमु करे जेको हमेशा जारी रहे, त उहो वधीक बहितर आहे जुमाणनि खां, टिजनि खां ऐं चालीहनि खां। छाजे करे त जुमाणनि जे अंदरि ताम ठाहे माण्हुनि खे खारायो वञे थो, त इहो जेको ताम सिर्फ़ु हिकिड़ो ई फ़ाइदो ॾींदो, पर जेके सदका जारियात आहिनि उन्हनि जो सवाब मुसलसल जारी रहंदो। लुबे लुबाब ऐं हासिल कलाम इहो आहे त जंहिं सदके जी वधीक ज़रूरत हुजे ऐं उहो सदका जारिया बि हुजे, मुसलसल हलण वारो हुजे, त उनखे करणु वधीक बहितर आहे। जेकॾहिं ॻोठु नंढो आहे, उन में हिकिड़ी पहिरियां मस्जिद मौजूदु आहे, हाणे उते ॿी मस्जिद ठाराइण उन्हनि पैसनि मंझां इहो मुनासिब कमु न आहे। छाजे करे त मस्जिद मौजूदु आहे, हाणे मस्जिद जी ज़रूरत न आहे। हा, ईअं कजे त मस्जिद जे लाइ का ज़मीन वक़्फ़ कजे वठी, या ॿी का शइ अहिड़ी हुजे जेका मस्जिद जे लाइ वक़्फ़ कजे, या मदरसो तामीर कराइजे या अहिड़ो को कमु करे जेको सदका जारिया जो सबबु बणिजे। जीअं जीअं मस्जिद में माण्हू निमाज़ पढ़ंदा, इबादत कंदा, ओतिरो ई सवाबु मैयत खे मुसलसल मिलंदो रहंदो। इन करे सदका जारिया करणु वधीक बहितर ऐं मुस्तहब अमल आहे। जीअं सुनन अबी दाऊद जे अंदरि हदीस मुबारक वा हज़रत सअद बिन उबादा रज़ियल्लाहु ताला अन्हु, उहो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो। अर्ज़ कयईं त मुंहिंजी अम्मड़ वफ़ात करे वई आहे। पोइ सवाल कयईं त फ़अय्यु सदक़ते अफ़दलु, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभ खां भलो सदको कहिड़ो आहे? उन जे जवाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अल माउ, काल फहफर बिरन वकाल हाज़िही ले उम्मे सादिन। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त पाणी पियारण इहो सभ खां भलो अमल ऐं सभ खां भलो सदको आहे। पोइ हज़रत सअद मदीना शरीफ़ जे अंदरि खूह खोटायो, जंहिं ते लिखी छॾियईं त हाज़िही ले उम्मे सादिन, ही खूह सअद जी माउ जे लाइ आहे। इन हदीस मुबारक मां केतिरा ई फ़ाइदा मिलनि था। पहिरियों इहो फ़ाइदो मिले थो त पंहिंजे मैयतनि जे लाइ ईसाले सवाब करणु जाइज़ आहे। ऐं ॿियो इहो फ़ाइदो मिले थो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पाणी जो हुकुम ॾिनो, हिन करे जो शारहीन लिखनि था उन वक़्तु पाणी जी वधीक ज़रूरत हुई। इन करे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पाणी जो ईसाले सवाब करण जो हुकुम ॾिनो। इन मां मालूम थियो त जेका वधीक ज़रूरत वारी शइ आहे उहा पंहिंजे मैयतनि जे लाइ करणु घुरिजे। ऐं टियों इहो फ़ाइदो मिले थो त उहो खूह जेको आहे अहिड़ो अमल आहे जेको सदका जारिया वा ऐं हमेशा रहण वारो आहे। जेसीं ताईं उहो खूह रहंदो तेसीं ताईं उन मैयत खे उन जो सवाब मिलंदो रहंदो। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त ख़ैर ख़ैरात बि करे सघिजे थी ऐं उन जी जाइ ते मस्जिद बि ठाराए सघिजे थी, छो जो मस्जिद बि सदका जारिया वांगुरु आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।